ग़रीब औरतुनि जे लाइ सिलाई मशीन जो इंतज़ाम कयो वियो आहे त जीअं उहे इन मशीन जे ज़रिए सां आसानी सां हल कंदा। बेवा अली मोहम्मद साहब खे मुस्तरीद हुनजो जेको वारिस आयो हुजे उहो अचे ऐं पंहिंजे बेवा अमर जे रोज़गार जे लाइ सिलाई मशीन यानी न्याणी करीब हुनजो जेको वारिस हुजे उहो अचे गरीब बख़्श जी न्याणी जे तरफ़ां जेको बि हुजे उहो अचे साजन एरिया साजन जे लाइ सिलाई मशीन आहे। हीउ बि नओं घोटु आहे। क़रीब में ई हिन जी शादी थी हुई। हिन इज्तिमाही शादी में बि नालो ॾिनो हो पर वसाइल न थी सघिया। हुनजो वारिस जेको हुजे उहो सिलाई मशीन कंदो। हिन जे ज़रिए पंहिंजे गुज़रंदे मसइले खे कंदा। राबेल बलोच जो जेको वारिस हुजे उहो अचे ऐं सिलाई मशीन वसूल करे इन इरादे सां अलाह ताला उन्हनि रोज़गी जो इंतज़ाम जज़ाकल्लाह। डॉक्टर साहब बलोच साहिब बलोच राबेल जे लाइ सिलाई मशीन